गुज़ारिश कंदुसि कि सिंध जी तमामु वॾी लेखिका असांजी भेण अदी नूरुल शाह खे त तव्हां सां मुखातिब थियो। पहिरीं ॻाल्हि त इहा त जेका जदोजहद आहे असांजी तव्हां सभिनी जी उहा साराह जोॻी आहे, पर कजे छा, हाणे छा, असीं करे छा था सघूं, इन ते तमामु इन ते ॻाल्हाइणु घुरिजे। जेका ऑब्ज़र्वेशन में शइ अचे थी, हा असीं कामयाबु रहिया आहियूं MRD मूवमेंट में, कराचीअ में आईलेट्स ते कब्ज़ो थियो पिए, असां उन में कामयाबु रहिया आहियूं, असां कालाबाग डैम खे रोकण में कामयाबु रहिया आहियूं, असां कई ॻाल्हियुनि में कामयाबु रहिया आहियूं। त उन खां पोइ असांखे ख़बर हुअणु घुरिजे। मूंखे ख़बर आहे हिते असां जेके माण्हू मौजूदु आहियूं, असां मां कई समेत नंढा नंढा ज़मींदार बि आहिनि। जंहिं तरीक़े सां सिंध खे पीपल्स पार्टी डिवाइड कयो आहे, तव्हांखे असांखे पहिरीं त उन जो अंदाज़ो हुअणु घुरिजे। तव्हां जंहिंजे लाइ असां चऊं पिया 38 लख माण्हू थी वेंदा, दरबदर थी वेंदा, उहो आहे कि उहो हारी आहे, उहो दरबदर थी वेंदो। ज़मींदार ज़मीनूं विकिणी करी वेंदा, बिल्कुलु फ़लस्तीननि वारो कमु थींदो। जेके ज़मीनुनि जा मालिक आहिनि उहे ज़मीनूं विकिणी मुल्क छॾे वेंदा हलिया, जेको दरबदर जेके थींदा उहे हिते जा हारी थींदा। छा असीं हारियुनि ताईं पहुतल आहियूं? छा हारियुनि खे ख़बर आहे त असांजा नस्ल बर्बादु थियण वारा आहिनि? छा हारियुनि खे ख़बर आहे त असांजो पाणी बंदि थियण वारो आहे? थोरो पाणी जेॾी महिल बंदि थिए थो त सभ खां बेचैन जेको आहे उहो हारी थो थिए। छा उन्हनि खे ख़बर आहे त असांजा ईंदड़ नस्ल तबाह थी वेंदा? उन्हनि खे ख़बर आहे त असीं कणिक कोन पोखे सघंदासीं? हुननि खे का ख़बर न आहे। ज़मींदार जेको हुनजे मथां आहे, पीपल्स पार्टी हुनखे ईअं ख़रीद। हिकिड़े ज़मींदार जी क़ीमत छा आहे? हिकिड़ी लैंड क्रूज़र, उन खां वॾी हुनजी क़ीमत छा आहे? कराची जे डिफेंस में बंगलो, 250 वालनि जो बंगलो। हिते कई अहिड़ा घर आहिनि जेके रातो राति जेके असां सिंधी ज़मीन, इहो सभु किथां थो अचे? हिकिड़े ज़मींदार वटि घटि में घटि उहो ज़मींदार जे वटि 100 वोट, उहो विकाइण लाइ, उहो 100 वोटनि ते विकाइण लाइ, वरी उहे 100 वोट जेके हज़ारे वोटनि में ठहनि था, उहे हज़ारे वोटनि जो वॾो ज़मींदार विकाइण लाइ, ऐं हू सिंध खे विकिणंदो रहंदो। हू पीपल्स पार्टीअ जे हथनि में इस्तेमालु थी चुको। सिंध में कॾहिं बि तमामु ज़ातियुनि, तव्हां ॾिसो त सरदारी निज़ाम वांगुरु उन्हनि पगूं कोन ॿधियूं। सिंध में कई ज़ातियुनि में मेमण बिरादरीअ सूदनि उन्हनि जा सरदार कोन हुया। ही सरदार अचानक निकिरी पिया आहिनि, ही पगूं ॿधिजनि पियूं, ही रक़्स थिए पियो सरदारनि जे पगदारनि ते, ही नवां नवां पीर निकिरी पिया आहिनि। इहे सभु तव्हांखे डिवाइड करण लाइ। असीं रखूं त इहो इल्ज़ाम इहो त समाज जी ॻाल्हि आहे या समाज जी ॻाल्हि न आहे, कि तव्हांजे मथां खां डिवाइड कयो पियो वञे। ऐं ज़ाहिर आहे त हिन में पीपल्स पार्टी जो वॾो हिसो आहे। पीपल्स पार्टी जे लाइ असांजो हारी, ऐं बाक़ी माण्हुनि जी ॻाल्हि ई नथी करियां, असांजो हारी फ़क़ति ऐं फ़क़ति वोटर आहे। ऐं असांजी बदनसीबी आहे त उहो असांजो वोटर जेको आहे, छो त तालीम खां परे आहे, छो त ज़िंदगीअ जे बुनियादी ज़रूरतनि खां परे आहे, ऐं ॿिन्ही परे धिकजी चुको आहे। इन लाइ सालनि जो जेका आहे तव्हांखे स्ट्रगल असांखे करणी पवंदी। सो उहो छो त परे आहे, उनखे ख़बर ई न आहे त छा पियो थिए। उनखे तव्हां चओ त कैनाल पिया ठहनि, उनखे कुझु बि चओ, हुनजो मसइलो इहो आहे त मूंखे जेको आहे 2 वक़्त मानी मिले पई ऐं उन में विरहाइजी चुको आहे। मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश आहे, जेके असांजो हिते पार्टियूं मौजूदु आहिनि, जेका ॻुवाण असांजा मौजूदु आहिनि, मुंहिंजो तव्हांखे गुज़ारिश आहे, सिंध में आम माण्हू आम हारीअ जे अंदरि वञणो पवंदव। आम हारीअ खे पकड़े पकड़े ॿुधाइणो पवंदो त तुंहिंजो पाणी बंदि थियण वारो आहे, तुंहिंजा बचा दरबदर थियण वारा आहिनि, ऐं हीउ जेको तुंहिंजो ज़मींदार आहे, हीउ जेको 100 एकड़नि जो ज़मींदार आहे, जेको 200 एकड़नि जो ज़मींदार आहे, जेको 100 एकड़नि जो ज़मींदार आहे, इहे सभु इहे ज़मीनूं विकिणी हलिया वेंदा। इन्हनि ज़मीननि खे जेके ख़रीद करण वारा हूंदा, उहे तव्हां सम्झो सघो था त उहे इन्हनि ज़मीननि खे सस्ते अघ ते ख़रीद करण वारा केरु हूंदा,
ऐं ख़ुदि असां जो हारी जेको आहे उन्हनि ज़मीननि खां तड़िजी ॿाहिरि कढियो वेंदो, मशीनूं ईंदियूं, नवां सिलसिला थींदा। हीअ क़ौम फ़लस्तीननि वांगुरु पनाह गज़ीननि जे कैंपनि में लभंदी ऐं उन खां सवाइ हुनजो को बि रोल बाक़ी कोन रहंदो। मुंहिंजी तव्हांखे फ़क़ति इहा गुज़ारिश आहे। ऐं हिकिड़ी इन ॻाल्हि खे उर्दू में थोरो वधाईंदे चवंदसि त ये सिंध के बका का मामला नहीं है। अगर ये समझा जा रहा है कि सिंध के बका का मामला है, सिंधी दरबदर हो जाएंगे, सिंधी हारी सिंधी किसान जो है वो दरबदर हो जाएगा, या सिंधी जमींदार जो है वो हमारे जूते के नोक पर रखा हुआ है, ये सिंध की बका का मामला नहीं है, ये पाकिस्तान की बका का मामला है। आप खाना जंगी की तरफ धकेल रहे हैं मुल्क को। आपको पता होना चाहिए कि आप किस तरफ, ये एग्रीकल्चरल सोसाइटी है जिसमें सदियों से, हजारा बरस से एग्रीकल्चरल सोसाइटी का एक कल्चर है। पानी पर कत्ल गारत गरी हो जाती है, कोई किसी का पानी बंद करता है, उस पर सदियों दुश्मनियाँ आगे बढ़ जाती हैं। आप पाकिस्तान की बका सवाल निशान के सामने, जो ऑलरेडी सवालिया निशान के सामने मौजूद है, आप उसे और मज़ीद सवालिया निशान के सामने खड़ा कर रहे हैं और इस मुल्क के बका को आप रिस्क में डाल रहे हैं। आपको अंदाज़ा, हम ऑलरेडी खाना जंगियों में फंसे हुए हैं। ऐसा नहीं है कि हम बड़े पुरअमन माहौल में हैं इस वक्त। जो भी है, फौजी मारे जा रहे हैं, वो भी खाना जंगी में फंस कर मारे जा रहे हैं। जो मारे जा रहे हैं, जिन्हें दहशतगर्द कहा जा रहा है, वो भी इसी खाना जंगी में फंस कर मारे जा रहे हैं। अब आप इस एग्रीकल्चरल सोसाइटी को खाना जंगी की जानिब धकेल रहे हैं, जिसकी इंतहा क्या होगी ये आपको खुद सोचना चाहिए। इस वक्त पाकिस्तान, जिसमें यूएसएड मजाक उड़ाया जा रहा है, कहाँ गया यूएसएड जो पाकिस्तान पर खर्च किया गया? कहाँ है वो स्कूल जो पाकिस्तान में जिनके लिए पैसे दिए गए? हम, ये रियासत खुद कटहरे में खड़ी है दुनिया के। रियासत खुद शर्मिंदगी, उसे शर्मिंदा होना चाहिए इस्टेब्लिशमेंट को। अब बाकी ये वजह है कि हम मुतफ़िक़ा तौर पर एक मुल्क पर मुतफ़िक़ हो जाएं। अगर उस पर भी डिवाइड करना है और बांग्लादेश वाली सूरत हाल पैदा करनी है, तो ये समझना चाहिए, ऐसा नहीं है कि हम सबको दबा सकते हैं। जब एक हुजूम कौमें, एक कौम नहीं, पाकिस्तान कसीरुल अक़वाम मुल्क है, कई कौमें जब अपनी बका के लिए खड़ी हो जाएंगी, लेकिन नस्लें मर रही होंगी प्यास से, बेरोजगारी से, सूखी ज़मीन से, उस वक्त एक दूसरे के गिरबानों में तो जो हाथ होगा सो होगा, मगर आग आपके घर तक भी जाएगी और मामला बका पर आकर, सवाल पर आकर ठहर जाएगा। दुनिया में कई मुल्क जिन्होंने लोगों के, आम लोगों के हुकूक के लिए काम नहीं किया, वो कहाँ हैं? दुनिया में कई मुल्क, कई कौमें जिन्हें दरबदर कर दिया गया आज भी। लेकिन आप देख लें, फ़लस्तीन को कितने बरस गुजर गए, ज़मीनें खरीद ली गई, बहरिया टाउन जैसे, डिफेंस जैसी सारी सोसाइटियाँ उनकी ज़मीनों पर खड़ी कर दी गई, उनका एग्रीकल्चर तबाह कर, वो एग्रीकल्चरल सोसाइटी की तबाह कर दिया गया। लेकिन किसी भी कौम की बका, वो सवाल है कि पनाह गज़ीनों के कैंप में क्यों ना बैठी हो वो कौम, वो लड़ती रहेगी, कटती रहेगी, मरती रहेगी। सो प्लीज़, मेरी दरख्वास्त है ख़ास तौर पर इस्टेब्लिशमेंट से, मेरी दरख्वास्त है ख़ास तौर पर ऊपर वालों से जो इसमें अपना ग्रीन पाकिस्तान के नाम पर हिस्सा डाल रहे हैं, मेरी दरख्वास्त है पंजाब गवर्नमेंट से, मेरी दरख्वास्त है मरियम नवाज से कि आप तालियां ना बजाएं। इस मुल्क की बका खतरे में डाली जा रही है और आप लोग तालियां बजा रहे हैं। ये ना करें, सोचें इस पर, और सिर्फ ये ना सोचें कि हम सिंध को ख़त्म करके आबाद रहेंगे, ऐसा मुमकिन ही नहीं। बहुत